सॼे थरपारकर में अञा ताईं मज़बूत आज़ाद उम्मीदवारनि तोड़े पार्टियुनि जे उम्मीदवारनि पारां साम्हूं बीठल उम्मीदवारनि खे हथ खणाइण जो सिलसिलो जारी। इन सिलसिले में चीलिहा टाउन जे वार्ड 3 ते बीठल आज़ाद उम्मीदवार शौकत इस्लाम कुंभर उर्फ एडवोकेट शौकत तबस्सुम कुंभर जे हक़ में पीटीआई उम्मीदवार परखू भील हथ खणी संदसि मुकम्मल हिमायत जो ऐलान कयो। उन मौके ते कुंभर बिरादरी जा ईदल कुंभर, रहमतुल्लाह कुंभर, सहाफ़ी साजिद नोड़ियो, अली गुल खासकेली, जीबू भील, सोनू कोहली, निहाल मेघवाड़, शिरोण मेघवाड़ समेत ॿिया केतिरा ई मौजूद हुआ। उन वक़्तु आज़ाद उम्मीदवार शौकत तबस्सुम कुंभर हथ खणंदड़ परखू भील जो शुक्रियो अदा कंदे चयो त मूंखे कुंभर बिरादरी खां सवाइ नोड़िया बिरादरी, फ़कीर बिरादरी, खासकेली बिरादरी, भील बिरादरी, कोहली बिरादरी समेत वार्ड जे समूरनि बिरादरियुनि जी हिमायत हासिल आहे। उम्मीद आहे त सरकारी उम्मीदवार खे वॾी लीड सां हाराईंदसि।